मुखे माफ कर। गुनाह को बनाएगा। अरे तो जड़ चमचनी त तबाही कया तबाही। मुखे माफ कर खान, मुखे माफ कर। माफी ॾियणो खान छॾे ॾिनी आ माफी ॾियणो खान। रोज़ एक गुफार ताब अचो। ये फायरिंग चाची अब नजीब का खबर ना है। हलो ये तो वेजी फायरिंग थी लगे। चलो जल्दी क्यों। राजेश्वर ॾे ख़ैर हुजे अदा शहर में कम आ सोरामत ऐं मां वञूं था पिया ओॾे। तू इते सोणीअ वटि वेठो हुजजांइ। ईअं न थिए जो असां ॾियूं होॾे मोह ऐं तू सिधो करे होटल ते वते उते धिका खाईंदो चांहि जे चुके जे लाइ ओबरियूं चटींदो। कौन थो वञा होटल ते। मामा जॾहिं अम्मा तोखे घर में वेहण जे लाइ चवे थी त वेही कोन थो ऐं चवे थी त ॿाहिरि वञे त पोइ वञी कोन थो। भला कजे त कजे छा तोखे हाणे। हाँ हाणे सब मुझे लाइ सियाणियूं थी वयूं। कह राजेश्वर ॾे ख़ैर हुजे अदा असां तुंहिंजे लाइ दाना हना आहियूं न को सियाणा आहियूं। तूं ई दाना तूं ई सियाणो। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। इते ई वेठो हुजजांइ घर में। जे हितां हिकिड़ो पेर बि दर खां ॿाहिरि कढियो अथई न त पोइ ॿई टंगूं भञी वेहारे छॾींदीसांइ हिते पट ते। अदी मां हाणे हितां कोन चिड़ंदुसि पर इहो त ॿुधायो वञो काॾे पियूं। ओ अदा वॾड़नि जे क़बर मथां 4 कुल पढ़ण थी वञा पई। एड़े सवाब खां आदि भला मूंखे छो पई महरूम करी। ख़बर आहे मूंखे ख़बर जेको तूं असली मुसले त उथंदो ई नाहे। तोखे हाणे मां सवाब खां महरूम थी कयां ठाहियो हाणे। मामा बे कम जे लाइ शहर थी वञूं बे कम जे लाइ कुछ समझंदो कर। शहर त पोइ मां बि लाज़मी हलंदुसि। ओड़ी अमड़े कंहिंखे थी ॿुधाए पई त शहर था वञूं पिया। हिनखे ॿुधाई हे वॾो पेट चटियो आहे हाणे काथे थो मुड़े पियो। कोन थोला वञो तव्हां वञी थी चो मां हिते ई आहियां। अचो मर त हलूं हिन सां ॼाड़ी हाण बीठासीं न त सिज इते ई लही वेंदो। हल मां हलिया। अम्मा जी वञ तूं चाहे तो मुंहिंजे लाइ गिरी करे वठ। जी सिकंदर खान खिलाफ FIR दाखिल थी। मूं रिपोर्ट दर्ज करे छॾी आहे। छा आहे मक़सद तुंहिंजो? मूंखे DSP साहब जे मथां थोरो ज़ोर वधाइणो। मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे।
त तवारो जो डीएसपी खान ते एतिरो महिरबान छो आहे? मेहरबान कोन अथसि, पर डीएसपी साहब नथो चाहे त हितां जो अमन बर्बाद थिए। जेकॾहिं इहे रोल हिते ईअं रुलंदा रहिया त पोइ हिते कॾहिं बि अमन क़ाइमु कोन थींदो। मुंहिंजी सलाह वठो त डीएसपी साहब सां हिकु दफ़ो तव्हां ख़ुदि मिलो ऐं उन मथां ज़ोर वधायो। ठीकु आहे सिकंदर खान, मां हाकिम खान सां ॻाल्हायां थो। सुभाणे ॿई अची डीएसपी मथां ज़ोर रखूं था। बाक़ी कमु तुंहिंजो। बेदा जी चओ। मां ऐं नवाज़ होटलुनि तरफ़ वधियो था ऐं तूं दिलि भरे ॻोठ निकिरी वञ। खैर में गुल जी जांच करे अच। गुल ओॾां मुश्किल हुजे वरी बि कोशिशि करे ॻोल्हे हथ कयोसि। अकेलो वटे तूं घुमंदो, ईअं न थिए जो कंहिंजे रुख चढ़ी वञे ऐं खोटे रखनिसि। गुल जी कंहिंसां कहिड़ी दुश्मनी? मुंहिंजी दुश्मनी में किथे रगड़जी न वञे ऐं मां नथो चाहियां तो हू मुझे करे नुक़सान खाए। कहिड़ी बि हालत में हुनखे ॻोल्हे हथ करिणो आहे। तूं ईअं कर, हेॾां निकिरी वञ। नवाज़ मां हेॾां ॾिसी था अचूं। ठीकु आहे? ठीकु आहे। हलो नवाज़। कारी तैयारी आहे दादा? हलार खान जी तरफ़ वञा पियो। खैर में हाकिम खान जेका तो जांच नाहे कई न, उहा जांच करण पियो वञा। कहिड़ी जांच? नंढा बाबा मां यां थी पुछा करण पिए वेंदेसे। अदारा मां तव्हांखे हिकिड़ी सलाह ॾियां, इहो ख्वारीअ जो कां पंहिंजे ॻिचे में न खणो। हाकिम खान मां ॼाणा मुंहिंजो कमु, तूं ॼाणे तुंहिंजो कमु। हाणे मां तुंहिंजे चवण ते कॾहिं बि न हलंदुसि। तुंहिंजे चवण ते हली हली मां पंहिंजे दिलि जो सुकून तबाह करे छॾियो आहे। हाणे ईअं कॾहिं बि न थींदो। अदारा किथे तव्हांजी इज़त ऐं किथे रनू। तव्हां पंहिंजी इज़त खे लॼायो न। मां पंहिंजी इज़त खे बचाइण लाइ इहो क़दम खणा पियो। अदारा विसारे छॾियो त खैरां जी धीउ हिन हवेली जी इज़त हुई। न हाकिम खान न, उहे हिन हवेलीअ जी इज़त आहे ऐं मां पंहिंजी ग़लतीअ खे सुधारण वञा पियो। ऐं तूं छा थो चईं त ग़लतियुनि मथां ग़लतियूं कंदा रहूं? न हाकिम खान न, हाणे ईअं कॾहिं बि न थींदो। अदारा छो तव्हां पंहिंजो पाण खे बदनाम करण जे पोयां पिया हो? मुंहिंजी बदनामीअ खे छॾ, तूं पंहिंजी इज़त खे संभाले रख। वॾा बाबा हलण दी करो, देर पई थींदी आहे। ओधर ते ख़बरां ख़तम टिड़ियूं। हाकिम खान बाबा मां हालात तरफ़ ते वञा, थी सघे तो राति न अचां, हिते ई हुजां। ठीकु आहे? हाज़िर। मुझो सोच ढोलू, मुझो सोच। हूं ते कोन सोचा हा तेॾा, पर तूं मेरा यार आहीं, तंहिंजे करे तेकू मैं सलाह ॾेसां। यार ढोलू, मिड़ई का सलाह दे त बि को भलो थिए। यार तूं ॿुधा तेकू सलाह कहिड़ी ॾेवां? यार ढोलू, हाकिम खान आसरो बि ॾिनो, वरी छोरीअ जो संग बि कोन थो ॾे यार। ई छोकिरी दा संग तेकू वॾा रहियसि ॾेसी। पादर खाराईंदे तूं, पादर खाराईंदे। अॼु कसम न ल, तेकू वॾा रहियसि कुझु बि कोन खेसी। अरे यार जुआनीअ जे संग मिल पो सही। पो छा सलाह थी ढोलू? सलाह वल कहिड़ी, रुगा दिल जल, रात हल रहियसि गण। वरी बि सोच ढोलू, वरी बि सोच, किथे पादर न खाराए। तूं रुगा भरोसा कर, तेकू मां पई वॾे रहियसि गण संग घिनवारे सां। तूं रुगा रात आवीं। मां ईंदुसि, मां ईंदुसि।
मजू एक ॻाल्हि पुछां सच ॿुधाईंदे। अमीना तू मूं मथां एॾी भलाई कई आहे मां तोसां कूड़ ॻाल्हाईंदुमि पुछ। मुंहिंजे पीउ जो कातिल केरु आहे? तुंहिंजे पीउ जो कातिल मूसा खान आहे। असां जंहिंजे मथां बंदूकूं हलायूं न उहे मूसा खान जा माण्हू हुया। मूसा खान जा असांजी तोसां का बि दुश्मनी कोन आई। असां उन्हनि जे मथां गोलियूं हलायूं जेके मूसा खान जे चुर्च ते असांजे मथां गोलियूं हलायूं। पर असांखे त ज़बरदस्ती मोकिलियो वियो हुयो। अमीना जेकॾहिं तूं पंहिंजे पीउ जो कातिल सम्झी थो न बचाइण खां पहिरियां उते ई मूंखे ख़तमु करे छॾियां। पोइ मूं सोचियो त तव्हांजो हिन में को बि ॾोह न हुयो। असांजी बर्बादीअ में मूसा खान जा हथ हुया। मूसा खान जा। मूसा खान कंहिंजो बि सॻण कोन्हे, कंहिंजो बि सॻण कोन्हे को। उनखे ख़तमु करण में मुंहिंजी मदद कंदे? मौत जो ॿियो नालो मज्जू आहे, मज्जू। ऐं मज्जूअ कॾहिं बि पंहिंजे दुश्मन खे माफ़ न कयो, न कयो कॾहिं कंहिंखे माफ़। जेतिरो मूसा खान तुंहिंजो दुश्मन आहे न उन खां वधीक मूसा खान मुंहिंजो दुश्मन आहे, मुंहिंजो दुश्मन। जॾहिं बि मौक़ो मिलियो न त मूसा खान खे घुमरी ॾींदुमि। इहो मज्जू जो तोसां वाइदो आहे, वाइदो आहे मज्जू जो तोसां। मुंहिंजो बि अंदरि तॾहिं ठरंदो जॾहिं मां पंहिंजे अखियुनि सां मूसा खान जो लाश ॾिसंदुमि। लाश मुंहिंजी अम्मा असुल हक़ीक़त इहा अथई। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे वकील साहब। जॾहिं चई थो त कागज़ बि सचा आहिनि ऐं मुंहिंजे छोकिरीअ जो हिसो बि लॻे थो, तंहिंखां पोइ कागर बि सच था चवनि पिया। मुंहिंजी छोकिरीअ खे कढण खां पोइ हिसो मिलणु घुर्जे त पोइ भला इहे ॾियनि छो नथा? कानून खां बि ॾाढा हिन लाइ छा? मां तव्हां मिसकिननि जे लाइ फीस बि लाइ केस त विढ़ंदुसि पर कब्ज़ो त न छॾाए ॾींदुसि न। वकील साहब तूं रुगो इहो केस विढ़ो। इन्हे दिलावर ॾे खे आणे हीअं कोर्ट में बीहार। बाक़ी ॾिस वेही जज जे अॻियां रड़ियूं रीहा ऐं दाहा करणु मोजो कमु। जेकॾहिं असांखे पंहिंजो हक़ न मिलियो न ऐं कब्ज़ो न छॾाए ॾिननि त असां पंहिंजे हक़ ख़ातिर पंहिंजे पाण खे साड़ण में देरि न कंदियूंसीं। वकील साहब खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। तूं रुगो इन्हे दिलावर ॾे खे घुराए हीअं कोर्ट में आणे साम्हूं बीहारेसि। पोइ बाक़ी कमु आहे मुंहिंजो। ॾिसां त कीअं नथो पियो इहो असांजो हक़ ॾे। इन अख़बार वारनि खे रेडियो टीवीअ वारनि खे सभिनी खे घुराए सॼे शहर जे आॾो बीही चौक ते जे मां रिया न कयमि न त मुंहिंजो नालो बि खैरा न आहे। ठीकु आहे मुंहिंजी अम्मा, मां कागज़ तयारु करे सुभाणे कोर्ट में केस दाख़िल कयां थो। पोइ भला असां कॾहिं पुछणु अचूं? सुभाणे को ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं तव्हां अचिजो। तेसीं ताईं कोर्ट में केस दाख़िल थी वेंदो। हा त पोइ इहो केस दाख़िल थियण खां पोइ छा थींदो? केस दाख़िल थियण खां पोइ दिलावर खे कोर्ट में घुराईंदा ऐं तव्हांखे बि कोर्ट में घुराईंदा ऐं इन्हनि कागज़नि जी मुख़्तियारकार ऑफिस में तस्दीक थींदी। मुख़्तियारकार चयो त ज़मीन में असांजो हक़ आहे त पोइ छा थींदो? पोइ फ़ैसिलो तव्हांजे हक़ में ईंदो। पर असुल ॻाल्हि आहे कब्ज़े छॾाइण जी। भला इहो कब्ज़े छॾाइण जे लाइ कंहिंजे अॻियां पिटको करणो पवंदो? जेको कुझु ॻाल्हाइणो पवंदो कोर्ट में, पर ख़ुदा कंदो तव्हांजो कमु थी वेंदो। खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे। जेको कुझु इहो वकील साहब किसो ॿुधायो मां न अलिफ खां वठी ये ताईं लिखी कोर्ट जे आॾो पेश कजाए। हा असली बस तेर पितेर लिखजांसी त असांखे घर मां धिका ॾेई कढियो वियो आहे। तूं बेफ़िक्र रह मां सभु कुझु कागज़नि में लिखी छॾियो आहे। बस अलाह इहो अजूरो ॾींदी। दिलावर खान तव्हां सां कहिड़ी ॻाल्हि कया? कुझु ॾींहं अॻु हिते 3 मायुनि सां गॾु हिकिड़ो पोड़ो भिती आयो हुयो। उन्हनि में हिकिड़ी छोकिरी हुई, लाजवाब हुई। छा ॻाल्हि ॿुधायई दिलावर खान, उन छोकिरी त मुंहिंजी दिलि खे सफ़ा मोहे विधो। ॾाढी कोशिशि कयमि दिलावर खान, ॾाढी कोशिशि कयमि त उहो संग मूंखे मिले, पर छोकिरी जी माउ सफ़ा नांगन खाधी हुई। बाबा साईं टे हुकूं छोड़ो, पहिरियों इहो ॿुधायो त इहे माया अॻियां केॾे उधर ते? इहो ई त ॿुधायां पियो त हितां लॾो खणी वञी बहादुर खान वटि पनाह वरितो ऐं मां छोरी खे गेले जी पाण वटि बंदि कयो। बहादुर खान सां दुश्मनी बि विहायुमि ऐं मज़ो बि न थियो। जंहिं जाड़े निकाह पियो विझां
उन ॾियारे छोरी जी माउ जी क़ुरान शरीफ़ मेड़ वेठो। या अल्लाह, छा थियो दिलावर खान? कुछ भी न, तू अपना किस्सा शुरू करो उधर ते। दिलावर खान, किथे ईअं त न आहे त उन छोकिरी ते तव्हांजी दिल बि माइल थी पई हुजे? हलार खान, मक़सद जी ॻाल्हि ते अचो त हिन महिल हू किथे आहिनि? ख़बर ई न आहे दिलावर खान त इहा छोरी घणनि घाटनि जो पाणी पी हिन महिल अलाए किथे वञी पहुती हूंदी। बाबा सी पीछे कहिड़ी सलाह आहे उधर ते? हलूं था बहादुर खान तरफ़। न दिलावर खान, हिन महिल तव्हांखे कीअं छॾींदुसि? राति मूं वटि रहो, क़िस्मत सां त आया आहियो। बादशाह, किथे तव्हांजा मिट त न आहिनि? मिट हुजनि या ॻोठाणा, पर हिन महिल ताईं हलार खान ॻाल्हाइण में का बि कसर न आहे छई। दिलावर खान, मां कूड़ खां हटी करे हक़ीक़त ॿुधाई आहे, पर जेकॾहिं तव्हांजी दिलि खे रंज पहुतो आहे त उन लाइ मां तव्हां खां माफ़ी थो घुरां। न हलार खान, हिन में तव्हांजो को बि कसूर न आहे। किथे उहा छोरी सच त कोन पई चए त मां दिलावर खान जी घरवारी आहियां? कहिड़ियुनि सोचनि में गुम आई हलार खान? दिलावर खान, मुंहिंजो अंदाज़ो आहे त अञा ताईं बहादुर खान जे ॻोठ में हूंदी। सुभाणे जांच कंदासीं। तव्हां तकलीफ़ न कयो दिलावर खान, ॾींहं ॿिनि में मां जांच कराए तव्हांखे अची ॿुधाईंदुसि। हाँ बड़ा बाबा, असां त अजाया पे रुलंदेसीं उधर ते। ठीकु आहे हलार खान, हिकु ॿिनि ॾींहंनि में इहो पतो लॻाए असांखे ॿुधाइजां। हा, ज़रूरु ॿुधाईंदुसि। हिन ज़िंदगीअ खां त मौत बहितर आहे। हाकिम खान जी केदियाणी बणिजी वई आहियां। कहिड़े नांग खाधो जो हवेली में अची कमु कयो। अचे वॾो साईं, हुनखे अर्ज़ु कयां थी, या त मूंखे मारे छॾे पाण, या त मुंहिंजी ज़िंदगी आज़ादी सां जीअण जो हक़ ॾे। जेकॾहिं हुन तव्हां न वरनाई त पोइ मौक़ो ॾिसी हितां निकिरी वेंदसि। पोइ क़िस्मत जिथे बि खणी वई, जिते बि दाणो पाणी लिखियलु हूंदो, बाक़ी ज़िंदगी उते गुज़ारींदसि। सिर ॾेखारो हुजे, मां घणो ई ॾिठो मांसि त मन को रूह में रहम पएसि, मोह सोणीअ खे वठी वञी पंहिंजे घर करे, पर न, हुन त असांखे हिन सां गॾु तड़े पंहिंजूं ख़ुशियूं थे मल्हायूं हवेलीअ में। हाणे ख़बर पवंदसि त खैरां सां खौसण जो अंजाम छा थींदो आहे। अम्मा, अजायो ख्वार रुसवा थींदासीं, वरंदो कुझु बि न। हा दी, असां मिस्कीननि खे किथे था पंहिंजो हक़ ॾियनि। अम्मा, ॾुखी सुखी ज़िंदगी उहो ई गुज़ारे वेंदासीं, छो पई मच ॿारी। हाणे जेसीं ताईं तुंहिंजो हक़ दिलावर खां न वठंदसि, तेसीं ताईं मां बि माठ करे कोन वेहंदसि। कोन ॾींदा दी, हक़ कोन ॾींदा। अदा जेकॾहिं इन खे कोर्टनि में न गहलियुमि न त मुंहिंजो नालो बि खैरा न आहे। अदी, कानून बि वॾे रंजो आहे, असां ग़रीबनि सां किथे तो इंसाफ़ थिए। अञा के माण्हू आहिनि मामा जेके ग़रीबनि सां हमदर्दी कनि था। हा, सभिनी खां दिलावर ॾाढो न थींदो। जॾहिं न सोणीअ खे हलार खान खणी वियो, पोइ उन वक़्तु कानून किथे हो? ओ अदा, इन मिरुआ कानून खे न मञूं त ॾिठई न, भलो साईं खणी वियासीं। असांखे पंहिंजे हक़ जे लाइ अगरि काथे दाहिणो पियो या भलो साईं खणी वञणो पियो त वेंदासीं, बाक़ी इन्हनि खे छॾणो न आहे। जेकॾहिं इहे कानून खे मञे, असांखे असांजो हक़ ॾियनि था त ठीकु आहे,
जे न त मां इन्हनि खे चङी तरह ॿुधाईंदसि त कोरट कमज़ोर न आहे, हक़ वठी ॼाणे थी। हा, खैरां जे सर ॾे ख़ैर हुजे। हाणे वेही तव्हां तमाशो ॾिसो त मां इन्हनि जो कहिड़ो थी हशर कयां। दिलावर दिलावर मोहब्बती माण्हू, हाणे ख़बर पवंदसि त घणे वीहे सौ आहे। यार रमू, जेकॾहिं अञा बि रुस्तम ख़ान ख़ामोश रहियो न त पोइ यार पंहिंजी यारो यारी अथई। न बाबा खैरल न, तुंहिंजे करे रुस्तम ख़ान दुनिया खे बाहि लॻाए सघे थो, पर तुंहिंजी दोस्ती खे नथो छॾे सघे। ओ बाबा खैरल, तूं हुकुम त कर, तूं ॿुधाए त सही त रुस्तम ख़ान तुंहिंजे लाइ छा करे। अञा पुछी थो रमू, अञा पुछी थो त रुस्तम ख़ान छा करे? अॼु खां पोइ या हाकिम ख़ान रहंदो या हूअं बि बाबा साईं, रुस्तम ख़ान हाकिम ख़ान खे घणी छूट ॾिनी, हाणे हूअ जी तुंहिंजी गिचीअ में पियो आहे। रमू, जेका थोरी घणी मूं हाकिम ख़ान खे ढर ॾिनी हुई, उहो सभु रुस्तम ख़ान जी दोस्तीअ जे करे। हाणे हाकिम ख़ान सभु हदूं उरांघे वियो आहे। पोइ बाबा साईं, अञा तव्हां माठ में आहियो। रमू, दिलि शिकस्ता न थी। हाकिम ख़ान लाइ मां अकेलो ई काफ़ी आहियां। उनजो सिर कटे खणी अची रुस्तम ख़ान जे पेरनि में था उछलायूं। वो हिते रखीस बाबा साईं, हिते रखीस। हाणे कयो न कम जी ॻाल्हि, पोइ हलो। तेतिरे ताईं हिन दिलि खे सुकून न मिलंदो जेतिरे ताईं हाकिम ख़ान जो सिर कटे रुस्तम ख़ान जे कदमनि में न रखंदासीं। रमू, अॼु खां पोइ सभु कम हिकु पासे रखी हथ धोई हाकिम ख़ान जे पोयां पऊं था। जेसि ताईं हाकिम ख़ान जो लाश कफन में वेढ़े कब्र हवाले न कंदासीं, तेसि ताईं ख़ामोश न विहंदासीं। अॼु खां पोइ हाकिम ख़ान जा सभु रस्ता तंग करे छॾींदासीं। रमू, तंग करे छॾींदासीं।